तलहार ऐं भरपासे में बिजली की बदतरीन लोड शेडिंग सबब कारोबार सख्त मुतासिर थी रहियो आहे। इन हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे ताहिर अहमद समूह। नाज़रीन, तलहार ऐं भरपासे में बिजली जी लोड शेडिंग सबब जिते कारोबार मुतासिर आहे उते शहर में भी पीअण जे पाणी जी खोट पैदा थी वई आहे, जंहिं सबब शहरी सख़्त परेशानी जो शिकार आहिनि। इन हवाले सां शहरन आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो, लोड शेडिंग है 16 कलाक लोड शेडिंग थी रही थी। असीं गरीब माण्हू रात जो न ॾींहं जो सुम्ही सघूं था, ॾींहं जो आराम रात जो आराम करे सघूं था। रात ॾींहुं असीं वयल में आहियूं ऐं असीं हिन महिरबानी करे असांखे इन्हनि लोड शेडिंग मां निजात ॾियारी वञे। इन्हनि जो निज़ाम एतिरो ख़राब थी वियो आहे जो अरिड़हं कलाक छा पर 4-4 ॾींहं 5-5 ॾींहं जेका असां बिजली न हूंदी आहे। असां उन जे लाइ शहरियुनि खे बि कुझु करणु खपे, पर शहरी असांजा जेके आहिनि उहे सुता पिया आहिनि। छो जो असां पाण जेके कुंडा माफ़िया आहियूं त हाणे असांजो कुंडनि ते ज़ोर हलियो पियो ऐं असां वापडा वारनि सां ॻाल्हायो, हुननि चयो तव्हां जेको आहे सो ही कुंडनि जो आधार ख़तमु करियो। पानी भी कोन्हे, विज़ू में कोन था करे सघूं ऐं व्यंजन लाइ बि पाणी कोन्हे। मच्छरनि जो बि वॾो आज़ार आहे। असीं गुज़ारिश करियूं था हेस्को चीफ हैदराबाद, एक्सन बदीन ऐं SDO तलहार खे त महिरबानी करे असांजे इन मुतालबे ते जेको आहे सो अमल कयो वञे, असांखे असांजो ट्रांसफार्मर लॻाए ॾिनो वञे। तालुको तलहार तालुको माना वॾी हैसियत रखे थो, पर असांजे इन हैसियत जे बावजूदि बि असांजे तलहार शहर में कलाकनि जा कलाक लोड शेडिंग हले थी। हिकिड़ो कलाक जेकॾहिं बिजली अचे थी त 5 कलाक गुम थियो वञे। पोइ 5 कलाकनि निमाज़ जो टाइम बि अचे थो, उन टाइम ते बि बिजली न आहे। उन खां पोइ पाणी जो टाइम आहे, उहो पाणी बि नथो असांखे मिले जो असां वज़ू करियूं, असीं निमाज़ पढ़ूं या असांजा ॿार जेके आहिनि कपिड़ा धोइनि या छा कनि, पाणी आहे कोन बिल्कुलु। रहमान आहियां SDO तलहार। कुछ ॾींहं पहिरें मुंहिंजी जॉइनिंग थी आहे तलहार सब डिवीज़न में ऐं अचण सां ई असांखे कुझु मामला ॾिसणा पिया हुया ट्रांसफार्मर जे हवाले सां। तक़रीबन 7 का 8 ट्रांसफार्मर इशूज़ हुया असांजे डिफरेंट सिटीज़ में, टंडो बागो में, पंगरियो में, तलहार सिटी में। पोइ पंहिंजी टीम जी ॾींहं राति जी जदोजहद सां असां तक़रीबन मामला हल कया आहिनि। कुझु ट्रांसफार्मर्स लॻी विया आहिनि ऐं हींअर ऑपरेटिंग कंडीशन में आहिनि। कुझु लॻणा आहिनि, कुझु ॾींहंनि में इनशाला उहे बि रिस्टोर थी वेंदो सिस्टम पंहिंजो। ऐं उन खां अलावा थोरो घणो लोड शेडिंग जो शेड्यूल इनशाला आवाम खे इन ते बि रिलीफ मिली वेंदो मुहर्रम आराम खां अवल, छो त असांजा ट्रांसफार्मर इशूज़ जे करे काफ़ी मामला पेश अचनि पिया। हींअर ट्रांसफार्मर जा मसइला तक़रीबन हल थी चुका आहिनि ऐं कुझु थियणा आहिनि, त इनशाला लोड शेडिंग जे हवाले सां आवाम खे रिलीफ ॾिनो वेंदो। शहरियुनि मुतालबो कयो आहे हेस्को चीफ हैदराबाद, एक्सन बदीन, SDO तलहार खां त तलहार ऐं भरपासे में बिजली जी लोड शेडिंग जो ख़ात्मो हाणे शहरियुनि खे रिलीफ ॾिनो वञे। कैमरामैन अब्दुल रहमान समूह सां गॾु ताहिर समूह, आवाज़ टीवी न्यूज़, तलहार।